अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। जी सिंध क़ौमी पार्टी पारां मीरपुर पठोरो में साईं जीएम सैद जे पोइलग ऐं उस्ताद साईं सालिह शोराई जी वरसी मल्हाई वई। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर सच्चल शोराई मूजिब उन मौके ते जीए सिंध क़ौमी पार्टी जी सरबराह नवाज़ खान ज़हूर, अनवर ख़ासकेली, कादिर बख्श ज़हूर, अयाज़ मिरानी, जयरामदास, जुनैद ज़हूर, इमाम बख्श ख़ासकेली ऐं ॿियनि मियां अब्दुल्ला कब्रिस्तान में सालिह शोराई जे मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। मेड़ाके खे ख़िताब कंदे जीए सिंध क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ खान ज़हूर चयो त साईं सालिह शोराई सॼी ज़िंदगी साईं जीएम सैद जे फ़िक्र सां सुलहड़ियल रहियो। हिन इलाइक़े में इल्म, अदब, फ़िक्र ऐं सियासत जी जेका जोत आहे उन खे ॿारण में साईं सालिह शोराई जो अहम किरदारु आहे। जेके माण्हू पंहिंजे वतन ऐं क़ौम जी ज़हनी आबियारी, शऊरी तरबियत ऐं बका लाइ अमली किरदारु अदा कंदा आहिनि, उहे तारीख़ में हमेशह यादि रहंदा आहिनि। वधीक खबरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।